मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महिसर। पुलिस मुक़ाबले दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार शहीद थी वियो। गुज़िरियल राति मेहर ए सेक्शन थाणे जी हद मेहर फरीदाबाद रोड ते कमांगर लाड़ी भरिसां पुलिस पिकेट ते हथियारबंदनि सां थियल मुक़ाबले में ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार ज़ाहिद तुनियो लाड़काणे जे अस्पताल में ज़ख़्मियुनि जा ताब न सहंदे शहीद थी वियो। शहीद थी वियल पुलिस एहलकार ज़ाहिद तुनियो जो मढ़ लाड़काणा खां मेहर अस्पताल आंदो वञे पियो। पोस्टमार्टम बाद अबाणे ॻोठ मंझण ॾिनो वेंदो। शहीद पुलिस एहलकार ज़ाहिद तुनियो जे घर में रोज़ राड़ो मची वियो। इलाइक़े में सोग जी लहर छायल आहे। पुलिस मूजिबि त गुज़िरियल राति मेहर फरीदाबाद रोड ते पुलिस चौकी ते ड्यूटी कंदड़ ज़ाहिद तुनियो ऐं मुमताज़ चांडियो जो रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल हथियारबंदनि सां मुक़ाबिलो थी पियो हो, जंहिं दौरान फायरिंग जी ॾे वठि बाद पुलिस एहलकार ज़ाहिद तुनियो सख़्त ज़ख़्मी थी पियो। हथियारबंदनि ज़ख़्मी पुलिस एहलकार जी सरकारी राइफल बि साण खणी विया हुआ, जॾहिं त ज़ख़्मी पुलिस एहलकार खे ताल के अस्पताल मेहर मां तिबी इमदाद बाद खेसि ॻणती जोगी हालत में लाड़काणे अस्पताल नियो वियो हो, जिते हू ज़ख़्मनि जा ताब न सहंदे शहीद थी वियो आहे।